अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे मां ॾेखारियां थो तिर, जंहिंखे उर्दू में तिल चवंदा आहिनि। उहो घणेई ख़बर न आहे त कीअं थींदो आहे, काॾो ईंदो आहे, पर असांजे ॻोठ में अॼु पहिरियों दफ़ो तिरनि जो फ़सुलु थियो आहे। उहो तव्हांखे मां ॾेखारियां थो। हे तिरनि जो फ़सुलु आहे, असां वटि पहिरियों दफ़ो तिरनि जो फ़सुलु थियो आहे, जेको असां पाण पहिरियों दफ़ो ॾिठो आहे। हे तिर जेके आहिनि उहे इहे तिर आहिनि, इहे माना पका थींदा, इतो ई फाटंदा, वरी पोइ हिन मां तिर निकिरंदा। वॾो सुहिणो फ़सुलु आहे, माशा अल्लाह।